अॼु मां कमाल खान सां मिलण लाइ वई हुयसि। यकीन कयो साईं त मां पंहिंजे अखियुनि जे ॻोढ़नि खे कोन रोके सघियसि। हुननि कमाल खान जी अहिड़ी त हालत करे छॾी आहे। ज़ालिम जो अंजाम अहिड़ो ई थींदो आहे। पर हू तव्हांजो भाउ आहे। जेकॾहिं मां ॻोठ जो चङो आहियां ऐं सभिनी ॻोठ वारनि गॾिजी मुंहिंजे मथे ते चङा मुड़ीसीअ जी पग रखी आहे त पोइ मुंहिंजो बि फर्ज़ थो थिए त मां सभिनी खे हिकिड़ी नज़र सां ॾिसां। छा तव्हांजे फर्ज़ में इहो शुमार नथो थिए त तव्हां ॿिनि धुरनि में ॻाल्हियूं कराए उन्हनि में ठाह करायो? जॾहिं साॻिया इल्ज़ाम ॻोठे जे मथां लॻा हुया त तव्हां उनखे ॻोठ निकाले ॾेई छॾी हुई। हाणे साॻिया ई इल्ज़ाम कमाल खान जे मथां ज़ाहिर थिया आहिनि त तव्हां रबनि वारनि जे रहम ऐं करम ते छॾे ॾिनो आहे उन्हनि खे। छा तव्हां इहे ॻाल्हियूं करे कमाल खान खे ॻोठ निकाले नथा ॾेई सघो? मूं रबनि सां 2-3 दफ़ा ॻाल्हायो आहे, पर हू मुंहिंजी हिक बि ॿुधण लाइ तयारु नाहे त छा मां उन सां ॾाढ कयां, उनखे पंहिंजी चङ मुड़सी ॾेखारियां? हा साईं, तव्हां चङा आहियो त पोइ रबनि खे तव्हांजी ॻाल्हि मञणु घुरिजे। कमाल ऐं रबनि जे विच में ॻाल्हियूं करायो। जेकॾहिं ॾोही कमाल खान आहे त तव्हां हुनखे पंहिंजे हथनि सां पाण सज़ा ॾियो। कमाल जे मथां ॾंड ॾोह रखी ॿिन्हिनि धुरनि खे हिकु करे छॾियो। साईं, जेकॾहिं तव्हां ईअं नथा कयो त हू कमाल खान खे मारे छॾींदा। ठीकु आहे रुखसार बेगम, सुभाणे मां रबनि खे घुराए उन जे मथां पूरो ज़ोर रखां थो। जेकॾहिं ॻाल्हियूं मञे थो त ठीकु आहे, न त मां कमाल खान खे छॾाए पाण वटि रखंदुसि ऐं रबनि खे ॻाल्हियुनि लाइ मजबूर कंदुसि। साईं, तव्हांजो इंसाफ़ बि ईअं थी चवे। जेकॾहिं इंसाफ़ जी ॻाल्हि थी करी न त पोइ इंसाफ़ त इहो थो चवे त कमाल खान खे जेका सज़ा मिली आहे उहा घटि आहे, अञा कमाल उन खां वधीक सज़ा जे लाइक़ु आहे। पर हू मुंहिंजो भाउ आहे, उन जे करे रबनि खे ज़बरदस्ती ॻाल्हियुनि में आणियूं था। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।